नौशरो फिरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो ठारू शाह भरसां गोठाणो केतिरे अरसे खां पुरस्कार नमूने गुम वारसन जो ॻोल्हा में मदद जी अपील। ठारू शाह भरसां ॻोठ कासिम खाई वासी औरतुनि यास्मीन सोलंकी बिल्किस सोलंकी ऐं ॿियनि प्रेस क्लब ठारू शाह पहुची हिदाईंदे ॿुधायो त असांजो नौजवान 6 महीननि खां ॻोठ खां शहर वेंदे पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा ज़िले नौशरो फिरोज जे हर शहर समेत ॻोठनि ऐं मिटनि माइटनि वटि जांच कई आहे, पर नौजवान जी हिन महल ताईं का बि ख़बर पइजी न आहे सघी। हिननि चयो त असां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते पिणु अहिड़ो इतला ॾिनो आहे, पर पुलिस बि नौजवान जी ॻोल्हा में का बि मदद करण लाइ तयार न आहे। हिननि वसवारनि DIG शेख बेनज़राबाद SSP नौशरो फिरोज समेत ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर नौजवान जी बाज़ियाबी लाइ क़दम खणी फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। छा नालो आहे मां? मनठा सोलंकी। किथों जा आहे? कासिम खाई है। कॾहिं को नंढड़ो गुम थियो? 6 महीनों लापता असां खबर कान थी पे नंढा बच्चा असां गरीब मिस्किन आहियूं। मां घर वारी आहियां। असांजी मदद कयो वञे, जंहिं भाउ मुस्लमान गत अचे असांजी मदद कयो वञे, असांखे इतला ॾियो वञे। असांजी माउ बीमार लालपति नौशहर अस्पताल में दाख़िल लॻी पई आहे, सीरियस आहे। असां ग़रीबनि जी मदद कयो वञे, जंहिं भाउ गत अचे असांखे इतला कयो वञे।